असां गड़िया सीन माना शहर में बीठा हूँ ऐं सिंध बैंक मुंहिंजे साम्हूं आहे ऐं बैक साइड ते हीअ अलाइड बैंक आहे ऐं 5 कदमनि जे फ़ासिले ते अॻियां नेशनल बैंक आहे। टई बैंकूं हिकु जॻह ते आहिनि ऐं हीअ तालका हेडक्वार्टर आहे ऐं जेको हीअ आहे माना असिस्टेंट कमिश्नर जेको मसरूर अहमद बिजाराणी आहे उन जी बि ज़िम्मेदारी बणिजे थी। असां त मदी जी जाऊं मदी जी में अलांक ऑफिसर बि न आहिनि। हिन शहर में तालके हेडक्वार्टर हूंदे बि हितां शहर जा माण्हू दरपदर आहिनि। न जेको आहे मुख़्तियार कार हिननि जी का सुनवाई थो करे, न असिस्टेंट कमिश्नर एसिन में वेठा आहिनि। वेठा माना बोतलां था पीअनि, शयूं था खाइनि ऐं माना जेको आहे अयाशियूं था कनि ऐं हीअ ग़रीब माण्हू जेके आहिनि हिते घिटनि में उस में दरपदर आहिनि। को हिननि जो पुरसान हाल न आहे। कुझु टाइम पहिरियां जेको असिस्टेंट कमिश्नर आहे मसरूर बिजाराणी साहिबु हिननि सभिनी पूरे तालके गड़ियासीन में 7 बैंकूं आहिनि। 3 बैंकूं मदीजी में आहिनि, 3 बैंकूं गड़ियासीन में आहिनि, 1 बैंक रखड़नि में आहे। 7 बैंकुनि जे माना मैनेजर्स खे घुराए मीटिंग कई ऐं सभिनी खे जेको आहे तो इहा हिदायत कई त तव्हां सभई बैंकूं जेको आहिनि हिननि जा अकाउंट खोलियो। पर ॿिए पासे जेको आहे हिननि जेको आहे बैंक वारनि जी वरी दादागिरी ऐं ॾाढो ॾिसो त हिननि माण्हुनि खे माना दरपदर कराईंदा था वञनि, रुलाईंदा था वञनि अकाउंट जे बहाने। असां सम्झूं था पिया त बैंक वारा एट ए टाइम, छो त असांजे तालके गड़ियासीन में टोटल जेके बेनिफिशरीज़ आहिनि 27,000 आहिनि। 27,000 माण्हुनि जा अकाउंट हिकु ॾींहं में त न खुलंदा माना जेको आहे 7 बैंकूं असां बि सम्झूं था। पर हिननि जेके ग़रीब माण्हू जेके अकाउंट खोलाया आहिनि, मुंहिंजो इहो एक्सपीरियंस आहे त माना जेको आहे जेकॾहिं हिकिड़ो माण्हू अकाउंट खोले थो खुलाए थो त उनजो 3 ॾींहंनि जे अंदरि चेकबुक अची वेंदो आहे। अगरि 3 ॾींहंनि में नथो अचे त 6 ॾींहंनि में अचे, 8 ॾींहंनि में अचे। 8 ॾींहंनि में त चेकबुक अचणु खपे। पर हीअ बैंक वारा माना जेको आहे त मुख़्तलिफ़ हीला बां ऐं माना जेको आहे उहो करे ड्रामेबाज़ियूं करे हिननि खे चवंदा तव्हांजो चेकबुक गुम थी वियो आहे, अॼु सिस्टम कमु नथो करे, अॼु त हीअं आहे, अॼु तव्हां चांहि था पियूं झटि खनि हाली त वाह जेको आहे त गार्ड दरवाज़ो बंदि करे छॾ, हिननि खे धिकारे ॿाहिरि कढिबो आहे, हेॾे असां चांहि पी वठूं। हाणे हीअ कल्चर आहे, हीअ दुनिया साइंस ऐं टेक्नोलॉजी जो दौरु आहे। दुनिया आसमाननि ते सफ़र करे थी। असां हितां जा सिंध जा माण्हू मज़लूम ग़रीब मिसकीन हिते दरपदर आहियूं। हिकिड़ो ख़सीस अकाउंट नथो खोले। बुनियादी तौर ते हर शहरीअ जो हक़ आहे त उहो अकाउंट खोलाए ऐं बैंक वारनि जे इहो हक़ आहे त हर शहरीअ जो अकाउंट खोलनि ऐं उहो माना हक़ जेको आहे तो हिननि खां 100 सवाल कया था वञनि त तव्हां छो था अकाउंट खोलायो, अकाउंट न खोलायो, सिमनि ते पैसा ईंदा, फलाण ईंदो, ढिमकाण ईंदो। बाबा तव्हांजो कहिड़ो कमु आहे? तव्हांजो कमु आहे अकाउंट खोलियो। हाणे अॻिले जी मर्ज़ी आहे त उहो माना अकाउंट खोलाए थो या नथो खोलाए। अगरि कोई शहरी अकाउंट खोलाए तव्हांजो कमु आहे अकाउंट खोलियो न। तव्हांजो कहिड़ो कमु आहे त हुननि जा पैसा सिमनि ते ईंदा, फलाण ईंदा, थी सघे थो हुननि जो अकाउंट ॿिए कंहिं कम में हुजे। बहरहाल माना जेको आहे तो मां त हितां एसी जेको आहे मसरूर अहमद बिजाराणी साहिबु जेको वॾे अरसे खां वठी हिते असिस्टेंट कमिश्नर आहे ऐं वॾी तारीफ़ूं थियूं हलनि जेको आहे त साईं माना जेको आहे वॾो ग़रीबनि जो भरजल आहे। पर मां कमिश्नर साहिब खां एसी साहिब खां पुछणु थो चाहियां त साईं तव्हांजे शहर में तव्हांजे ऑफिस खां 100 कदमनि जे फ़ासिले ते ही माण्हू दरपदर आहिनि, परेशान आहिनि। ख़सीस मामूली हिननि जो जेको हक़ आहे अकाउंट खोलाइणु, उहो अकाउंट नथो खोले त तव्हां पूरे तालके वारनि खे बाक़ी कहिड़ो तव्हां इंसाफ़ ॾियारे सघंदव या उहे तव्हां मां कहिड़ियूं उमेदूं रखनि। सो महिरबानी करे एसी साहिब खे मां रिक्वेस्ट कंदुमि त सरसो वारनि खे ऐं बैंक अमलदारनि खे घुराए उन्हनि खे वाज़े हिदायतूं ॾियो। मूंखे इहा ख़बर पई आहे त हिन वक़्तु नई पॉलिसी आई आहे, अकाउंट जेके आहिनि उहे बि प्रोसेस माना चवनि था हलंदो रहे, पर हिकिड़ा सेंट्रल अकाउंट खुलनि था जेके ऑटोमेटिकली अकाउंट खुलंदा ऐं उहे सरसो वारा जेके आहिनि उहे ख़ुदि ब ख़ुदि उन्हनि अकाउंट होल्डरनि सां राब्तो कंदा त तव्हांजो अकाउंट खुली वियो आहे, तव्हांजे अकाउंट में पैसा बि अची विया आहिनि, हाणे महिरबानी करे पैसा कढा। पर उहा श्योरिटी ऐं इंश्योरेंस उहे सरसो वारा ॾींदा न। सरसो वारा ते वरी अलॻि दादागिरी था कनि, उहे हितां जा गुंडा वेठा आहिनि। हिते माना पघारूं था खणनि ऐं लखे रुपया उन्हनि खे माना ऑफिसुनि जो ख़र्चु, उन्हनि जो मानीअ जो ख़र्चु, उन्हनि जो माना जेको आहे अयाशियुनि जो ख़र्चु माना जेको आहे गवर्नमेंट उन्हनि खे ॾिए थी ऐं उहे सिर्फ़ु अयाश में पूरा आहिनि। ग़रीब माण्हुनि खे सिर्फ़ु वात जो ख़र्चु करण लाइ तयारु न आहिनि त उन्हनि खे को सिधो ऐं सही रस्तो ॾेखारनि। असां सां माना हर जॻह ते हर विख ते अहिड़े क़िस्म जूं नाजाइज़ियूं वेसाघातियूं थियनि थियूं ऐं हिते को बि पुरसान हाल न आहे। हिते जेके असांजा चूंडियल नुमाइंदा आहिनि, जेकॾहिं नवां चेयरमैन थिया आहिनि हाणे त वरी त गुलनि जूं कंढियूं पाइनि था, अजरक पाइनि था, माण्हू ताड़ियूं वॼाइनि था। पर सुवाल इहो थो पैदा थिए त हिननि जा मसइला केरु हल कंदो। सो महिरबानी करे मां चेयरमैन साहिबनि खे बि गुज़ारिश कंदुमि त ॿेली ख़ुदा खे मञो, हिन ग़रीब अवाम खे दरपदर थियण खां बचायो ऐं निज जेके अवामी मसइला आहिनि हुते बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम ते वियाऊं त हुते अलॻि सां माण्हू दरपदर आहिनि। 1000 1500 2000 कटनि था
जॾहिं ज़ालिमो तव्हां पैसा बि कटियो था त पोइ दरपदर छो था कयो? पैसा अॼुकल्ह कटनि था त घर वेठे त पैसा ॾेई अचो न। अगरि तव्हां घर वेठे उन्हनि खे पैसा ॾेई था अचो, पोइ तव्हां 500,000 कटियो था त का ॻाल्हि सम्झ में अचे थी। पर उन्हनि जेके असांजूं नियाणियूं आहिनि उन्हनि खे तव्हां घुरायो बि हिते, उन्हनि खे ख्वार बि कयो, वरी पोइ तव्हां उन्हनि खे पैसा बि कटियो, वरी अहसान बि जतायो। हीअ असांजो कल्चर आहे। हिन कल्चर मां त असां ॾाढो फाथा आहियूं, परेशान थिया आहियूं। मूंखे त सम्झ में ई ॻाल्हि नथी अचे त हिन असांजे ग़रीबनि जो थींदो छा। को अलाए चङो मटो को माना जेको चङो ईमानदार ऑफिसर असांखे मिलंदो, अलाए सभु हिन क़िस्म जा ज़ालिम हुक्मरान असांजे मथां मुसलत थींदा रहंदा। जो मां वरी बि एसी साहब खे कमिश्नर असिस्टेंट कमिश्नर मसरूर बेजारानी साहब खे मां रिक्वेस्ट कंदुमि, बेजारानी साहब तव्हांजो नालो बि माना सुठो आहे ऐं माण्हू तव्हांजी तारीफ़ कनि था, पर असां प्रैक्टिकली फील्ड में घुमूं था त तव्हांजो असांखे रिज़ल्ट नज़र नथो अचे। महिरबानी करे तव्हांजे 100 क़दमनि जे फ़ासिले ते बैंकूं आहिनि ऐं बैंक वारा ऐं हिन शहर में वेठल सरसो वारा इहे माना जेके आहिनि शहरनि सां जेका वेसगाती शहरनि सां कनि था उन्हनि जो नोटिस वठो महिरबानी करे, त तव्हांजा लख थोरा थींदा।